मलीशा लतीफ़ टाउन भरिसां मंज़िल पंप वटि ख़ानगी मैको टेक्सटाइल कंपनी जे पौरतुनि पारां पघारनि में कटौती ठेकेदारनि निज़ाम ज़रिए जबरी बरतरफ़ी ऐं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ पौरतुनि कंपनीअ जे मुख्य दरवाज़ो बंदि करे छॾियो, जंहिं सबबि कमु बंदि थी वियो आहे। एहतिजाज जे इतिला ते पुलिस पहुची हवाई फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि एहतिजाज में शामिल औरतुनि में ख़ौफ़ ऐं हिरास पखिजी वियो आहे। एहतिजाज कंदड़ पौरतुनि मैको कंपनी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त ठेकेदारी निज़ाम ज़रिए मज़दूरनि सां ज़ुल्म कयो पियो वञे, उजरतूं घटि कयूं पियूं वञनि ऐं बग़ैर कंहिं नोटिस जे मुलाज़िमनि खे नौकरियुनि तां हटाए पियो वञे। मज़दूरनि इल्ज़ाम हयूं त मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा दर बंदि कया विया आहिनि, जंहिं सबबि बेरोज़गारी वधी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त कंपनी जे गार्डन पारां हवाई फायरिंग करे दहशत जो माहौल पैदा कयो वियो आहे, जिते इंतिज़ामिया पुलिस घुराए एहतिजाज कंदड़नि ते केस दाख़िल करण जी साज़िश कई पई वञे। एहतिजाज कंदड़नि ऐलान कयो त जेसिताईं उन्हनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया वञनि था, तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।